नाज़रीन, घोटकी ज़िले में वणन जो फसल मुतासिर थियण वारे मामले बाबति आवाज़ टीवी ते नशिर थियल ख़बर ज़राअत खातो जागी पियो। ज़राअत खाते जे एडिशनल डायरेक्टर अब्दुल मजीद विस्तरो जी अॻवाणीअ में टीम जरवार पहुची केतिरनि दुकाननि तां ज़रई दवाउनि जा सैंपल खयां, वणन जी पोखियल फसल जो जाइज़ो वरितो। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है लतीफ़ वसीर। जी लतीफ़। एडिशनल डायरेक्टर घोटकी जो एग्रीकल्चर जरवार वेझो जेके आबादगार आहिनि उनजी फसल ॾिसण जे लाइ हिते पहुतो आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ख़ासि तौर ते ज़िले घोटकी में केतिरो जेको आहे कपह जो फसल मुतासिर थियो आहे ऐं साईं कहिड़ा उपाउ वरिता नी ऐं इन जेको नुक़सानु थियो आहे इन हवाले सां मथे का रिपोर्ट माणी वई आहे या न? असांखे 2-3 महीना थिया आहिनि त असां फील्ड विज़िट बि कंदा अचूं पिया ऐं सैंपलिंग बि कंदा अचूं पिया। असां इहो ई ॾिठो आहे त वाइट फ्लाई जो तमामु सीवियर अटैक आहे। असां इहो चवंदासीं ईअं रिपोर्ट बि असां मथे मोकिलींदा रहंदा आहियूं। 60 खां 65% जेको नुक़सानु वाइट फ्लाई कयो आहे असां उहा रिपोर्ट DG साहिब ॾे DC साहिब ॾे सभिनी ॾे मोकिलियूं था। असां चवंदासीं त जेतिरो वधि में वधि जेकॾहिं हिकिड़ो फ़ाइदो आबादगार खे मिले थो उहो ॾियणु खपे। जेकॾहिं हीअ वाइट फ्लाई जेकॾहिं गर्मी शिदत अख़्तियार कंदी आहे त 6 ॾींहं हुनजी बचा जेको आहे सो हैचिंग कंदा आहिनि। 6 ॾींहंनि खां पोइ जेकॾहिं बराबरि वारे या पाण उन वरी ॿियो दफ़ो स्प्रे न कयो त हूअ जेको आहे सो शिदत अख़्तियार कंदी ऐं वधंदी वेंदी। उन खां पोइ जेकॾहिं को उहा उॾामी हिकिड़े जॻह खां ॿिए हंधि ईंदी ऐं उहा पन कारा थी वेंदा पोइ फसल जो इहो हाल। जेको असांखे टारगेट मिलियल हो उन टारगेट खां बि असां ॿीण ते सैंपल खयां आहिनि। जेके अनफिट हींअर जेके सब स्टैंडर्ड आया आहिनि सैंपल असां कंपनीअ ते बि केस कयो आहे ऐं डीलरनि ते बि केस कयो आहे। उन सां गॾोगॾु अॻे हिकिड़े डीलर ते थींदो पर हाणे असां उन सां गॾोगॾु कंपनी वारे ते बि FIR जेके कंपनियूं हूंदियूं उन्हनि खे बि असां जेको आहे सो FIR में नालो दर्ज कंदासीं। भली केॾो बि असर रुसो वारो छो न हुजे असां उनखे कोर्ट जे कटड़े में आणींदा। आबादगारनि खे करोड़नि जो नुक़सानु थियो हूंदो, ज़ाहिर ॻाल्हि आहे उनजो गुज़र सफ़र इन एग्रीकल्चर ते आहे, कपाह ते आहे। उन हवाले सां तव्हांखे सिंध गवर्नमेंट खे मथे लिखियो आहे त आबादगारनि जे कुझु अज़ालो थी सघे? साईं असां उहा परसेंटेज बि ॾिनी आहे। कॉटन क्रॉप में सीवियर अटैक आहे वाइट फ्लाई जो, असां उहा रिपोर्ट मथे मोकिले छॾी आहे। जी अभी ॻाल्हि ॿोल ॿुधी एग्रीकल्चर खाते जो ऑफिसर ज़िले घोटकी जो हुनजो चवणो त जेको हिते आबादगारनि खे 60 खां 65% कपाह जो फसल तमामु घणो मुतासिर थियो आहे ऐं केतिरा ई सैंपल खयां विया आहिनि। असां कंपनी सिमायत जेके डीलर्स हूंदा उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो ऐं रिपोर्ट मथे माणी आहे त जी आबादगारनि खे वधि खां वधि रिलीफ मिली सघे। जी।